हुसैन जी चाची घर आई तो यकदम जल्दी में खयाई पर ये मानो न जल्दी या बेजारी मां खणबो आहे ये खयाऊं तो यकदम नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो महल या उम्र फतल महल न खण हुसैन ते जरूरत ना है इन खण जी खण त प्यार सां तोखे ख़बर आहे त हुसैन केर पाण बर्दाश्त कोन कंदा हा हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे लाइ मुंहिंजा प्यारा दोस्तो हज़रत साईं मखदूम अल बखादुर मोहम्मद हाशिम ठतवी रहमतुल्लाह अलैह फयाज़ हाशिमी में लिखियो आहे त इमाम हुसैन साईं 5 सालनि जो घणनि सालनि जो 5 या 6 साल जी उमिरि हुई रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़िदमत में आया मदीने साईं वेठो इमाम हसन साईं वार ठाहिया पिया हुजनि अखियुनि में कजल पियो आहे खुशबू लॻी पई आहे अची वेठो मदीने साईं यकदम निहारे मुर्की पाण फरमायो पुट अॼु का को बि सवाल खणी आयो अॼु केॾां घुमण निकिरण जो शौक़ु आहे इन जे लाइ आयो आहे छा सवाल आहे मुंहिंजा नाना अॼु हिकिड़ो अंगल खणी आयो आहियां मुंहिंजा नाना अॼु मुंहिंजो अंगल मंज़ूर कजो अॼु मां सवाली खे मोटाए जो न मुंहिंजे महबूब फरमायो पुट अम्मा साइल फला तनहर मां त जग जहान जे साइलनि खे न मोटाईंदो आहियां मुंहिंजा प्यारा पुट इमाम हुसैन तोखे मां कॾहिं मोटायो आहे पुट सवाल करण तुंहिंजो कमु आहे झोली भरे ॾियण मां मोहम्मद जो कमु आहे मुंहिंजा नाना अॼु मां उठ जो सवाल खणी आयो आहियां मूंखे उठ वठी ॾे त मां उठ ते चढ़ां मदीने जा ॿार उठनि ते घुमनि था घोड़नि ते घुमनि था मदीने जूं बाज़ारूं घुमनि था बागनि जा सैर कनि था मां हुसैन वटि उठ कोन्हे को अॼु मूंखे उठ वठी ॾियो मुंहिंजे महबूब करीम फरमायो मुंहिंजा सोना हुसैन ॿियो को शर्त रख ॿियो को सवाल कर पुट 6 सालनि जी उमिरि तुंहिंजी उठ हेॾो सारो टिखो कीअं चढ़ंदे लहंदे कीअं उठ तोखे किराए न विझे पुट अहिड़ो सवाल न कर जंहिंमें नुक़सान हुजे मुंहिंजा प्यारा सोनो हुसैन उथियो आहे मुंहिंजे महबूब खे गिराकियूं थो पाए कंध खां भाकुर थो पाए अखियुनि में नीर वही आया नाना अॼु ज़रूर उठ वठी पोइ वेंदुसि अॼु मूंखे उठ वठी ॾे ईअं न वेंदुसि साथी मूंखे टोपूं था ॾियनि तव्हां वटि उठ कोन्हे को अव्हां वटि घोड़ो कोन्हे को मुंहिंजे महबूब करीम जे अखियुनि में बि ॻोढ़ा भरिजी आया मुंहिंजा प्यारा हुसैन उठ जो सवाल न कर पुट सवारी खपे त नाम मोहम्मद हाज़िर आहे छा भला ज़रूरी आहे जो उठ ते सवारी कंदे मां महबूब जा पुल्हा तुंहिंजे लाइ हाज़िर आहिनि नाना मां तव्हां ते सवारी कयां अव्हां में महार कोन्हे का मां महार किथां आहियां महार हथनि में कीअं झलींदुसि मां त किरी पवंदुसि उठ में महार हूंदी आहे महारनि में झलींदा आहिनि उहो बि किरंदो न आहे अव्हां में महार कान्हे मुंहिंजे मदनी सरकार पंहिंजा ज़ुल्फ पंहिंजा वार मुबारक पगम जा ॿाहिरि ज़ाहिर करे फरमायूं हुसैन सोना हे मुंहिंजूं महारूं महारनि में झलजा मुंहिंजा प्यारा दोस्तो हुसैन वरी तो अंगल करे नाना मां महारूं त मिली वयूं पर नाना सवार उठ खे पेर पुखियुनि में हणंदा आहिनि त उठ भॼंदो आहे मां पोइ छा कंदुसि कोना पुट हुसैन हिकिड़ो पेर तूं पंहिंजो हिन कुले खां हेठि ला ॿियो पेर हिन कुले खां हेठि ला पोइ जॾहिं तोखे दौड़ाइण जी ज़रूरत पए भॼाइण जी तिखो हलाइण जी ज़रूरत पए पुट हे पंहिंजा पेर मुंहिंजे सीने में ज़ोर सां हणजा मां उठ वांगुरु जोड़ी तोखे ॾेखारींदुसि उठ वांगुरु लोॾा खाई ॾेखारींदुमि मुड़ तूं राज़ी हुज मुंहिंजा सुहिणो हुसैन तोखे ख़ुशि करणो आहे मुंहिंजा प्यारा दोस्तो बुज़ुर्गो जॾहिं इमाम हुसैन आमादा थी वियो नाना ठीकु आहे मां तोते तो सवार थियां पोइ मुंहिंजे महबूब जे कुल्हनि ते सवार थी हिकिड़ो पेर हेॾां लटकाई हिकिड़ो पेर हेॾां लटकाई मुंहिंजे महबूब फरमायो हुसैन तुंहिंजो सवाल पूरो थी वियो हाणे नाने मोहम्मद जो हिकिड़ो सवाल मञणो पवंदो नाना कहिड़ो सवाल आहे पुट हुसैन जॾहिं सवारी हलंदी मां मोहम्मद हथ खणी हिकिड़ी दुआ घुरंदुसि पुट तूं जेसि ताईं सवारी कर जॾहिं ख़ुशीअ सां लहंदे तॾहिं तेसि ताईं मुंहिंजी दुआ ते आमीन चवंदो हलजां
अल्लाह अकबर मुझो सोनो हुसैन रसूलुल्लाह जे कुलम ते सवार थियो आहे मुझा प्यारा दोस्तो हजरत इब्राहिम खलीलुल्लाह 1000 पत्थरनि ते पैर रखिया मगर कई पत्थर ते इब्राहिम खलीलुल्लाह जे पैर जो निशान न बनियो निशान उन पत्थर ते बनियो जेको बैतुल्लाह जे पासे में लॻल आहे मक़ाम इब्राहिम वारो पत्थर मुंहिंजा प्यारा उलमा किराम लिखनि था त उहो पत्थर अल्लाह ताला जी ज़ात उते बि लॻराए छॾियो क़यामत ताईं ते लॻल हूंदो माण्हू ज़ियारतूं कंदा हुनजो ज़िक्र बंदि न थींदो छाजे लाइ त उन पत्थर ते चढ़ी हज़रत इब्राहिम हज़रत मुस्तफ़ा जे अचण जी दुआ घुरी अचण जी दुआ घुरी मुस्तफ़ा जो ज़िक्र थियो रब फरमायो इहो पत्थर हमेशा क़ाइम रहे हिन जो ज़िक्र दुनिया में हलंदो रहे अरे जंहिं पत्थर ते मुस्तफ़ा जो ज़िक्र थिए उन पत्थर जो ज़िक्र त रहे जंहिं कुलनि ते जंहिं मुस्तफ़ा जे कुलनि ते हुसैन सवार थिए उन जो ज़िक्र बंदि कजे हुसैन जो ज़िक्र बंदि थियो कोन्हे को मुंहिंजो सोनो हुसैन अलैहिस्सलाम रसूलुल्लाह जे कुलनि ते सवार थियो आहे हिकिड़ो पेर हेॾां ॿियो पेर हेॾां कॾहिं मुंहिंजा प्यारा जल्दी हलण वारी हुसैन जो करे त पेर हणे मदीने जो साईं डुकी हले दौड़ पाए मदीने जे बाज़ार में जॾहिं अल्लाह जो हबीब आयो आहे शहज़ादो हुसैन सवार आहे ॿई मासूम हथ मुस्तफ़ा जे ज़ुल्फ़ुनि में आहिनि उहे ज़ुल्फ़ूं जंहिंजे लाइ आशिक़ जो फरमाए तुंहिंजे ज़ुल्फ़ जे बंद कमंद विधा हैरान हज़ारे मान रुगो तुंहिंजे शाही दस्तर खान मथे मेहमान हज़ारे मान रुगो कई अबिरू तेगा शहीद कया कई नाज़ मज़ीद मुरीद कया रे नानी दीद खरीद कया मस्तान हज़ारे मन रुगो मस्तान हज़ारे मन रुगो मदीने के बाजार में आया चौक बाजार में जरे महबूब पतो आ खुदा जो कसम वापारनि खे वापार विसरी विया तोड़ करण वारनि खे तोरूं विसरी वयूं मुंहिंजा प्यारा सामान जेके ख़रीद अकण आया सामान विसरी विया ॻोठ विसरी विया घर तर विसरी विया सभिनी जूं निगाहूं सवारीअ सवार ते लॻियूं पयूं सप्ता कनि वाह 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 सवारी आहे वाजी सवारी आहे मुंहिंजो महबूब निहारे थो फरमाए अदा सवारी भली आहे त सवार त घटि कोन्हे सवार ॾे निहारियो सवार कहिड़ो भलो आहे अचनि पिया त सुनो हुसैन जो अर्ज़ु करे नाना तो फरमायो त मां दुआ घुरंदुसि तूं आमीन चइजां उहा दुआ कॾहिं घुरंदो मुंहिंजे महबूब करीम हथ खया रब्बे हबली उम्मती रब्बे हबली उम्मती मुंहिंजा मालिक मिठा मुंहिंजी गुनाहगार उम्मत तोखे परती आहे मुंहिंजी उम्मत जी तोखे पारत आहे मुंहिंजा मौला दुनिया में हशर में क़बर में तोखे उहे परताइल मुंहिंजा मौला मुंहिंजी उम्मत जो शर्म भरम रखजां लॼपाल रब मुंहिंजे उम्मत जी लॼ रखजां त मासूम हुसैन पियो ते अल्लाह आमीन अल्लाहुम्मा आमीन अल्लाहुम्मा आमीन मुंहिंजा मालिक नाने मोहम्मद जी दुआ खे त क़बूल फरमा दुआ घुरण वारो मुंहिंजा बि दोस्तो बुज़ुर्गो सैयदुल अंबिया आहे त आमीन चवण वारो सैयद शुहदा आहे जन्नती नौजवान जो सरदार आहे मदीने जो साईं आमीन दुआ घुरंदो पियो हले वाह असां उम्मत गुनाहगार अवां जो शान मुंहिंजा प्यारा कहिड़ा गुण लाहे कहिड़ा लाहियूं ओ भागन भरिया मोमिन मुस्लमान मदीने जो साईं तुंहिंजे मुंहिंजे लाइ दुआ घुरंदो पियो अचे सुनो हुसैन आमीन चवंदो पियो अचे अॼु हुसैन ज़रूर ख़ुशि हूंदो त ओ उम्मतियो तव्हां आमीन जो बदिलो चुकायो आहे
अज मुझी महफिल जिक्र दी सजायो वेठा हो मुझे जिक्र दी महफिल कायम कयो वेठा हो मुझा प्यारा खुश नसीबन हुए बाना जेके इमाम हुसैन दी महफिल सिंगारीदान सोने हुस्न हुसैन जो जिक्र कंदा आहिन ए ओ त मुझे हबीब जो लाडलो शहजादो आ चागलो शहजादो आ अबू हुरैरा तो फरमाए मुखे रब जो कसम आ बुखारी मुस्लिम जी हदीस आ मां हिननि अखियुनि सां ॾिठो हिननि कननि ॿुधो मां मदीने जे साईं जे हुजरे ते आयुसि दरवाज़ो ही मिलियो पियो हो मां पेरनि जो फुका कयो मुंहिंजे मुस्तफ़ा फरमायो मन अंत केर मां अर्ज़ कयो अबू हुरैरा फरमायो अबू हुरैरा दरवाज़ो खोले हलिया दरवाज़ो खोलिया इमाम हुसैन मुंहिंजे महबूब जे पेरनि ते चयो बीठो आहे जीअं को लाताड़ो कंदो आहे लतूं ॾींदो आहे थकावट तोड़ देड़ा ये इमाम हुसैन मुझे महबूब जे पेरनि मुबारकनि ते चढ़ियो बीठो आहे महबूब हीअं हथ खया फरमायूं हुसैन मुंहिंजे हथनि में हथ विधऊं फरमायूं हाणे अॻिते हली आ हलंदो हलंदो जॾहिं सीने ते अची बीठो आहे फरमायूं हुसैन वे त सही वेठो महबूबनि पंहिंजी ज़बान ॿाहिरि कढी त इमाम हुसैन सुहिणे महबूब जी ज़बान खे चूसण लॻो आहे थोरी देरि न गुज़री मुझे महबूब करीम फरमायो सोना हुसैन हाणे तुंहिंजो वारो आहे ज़ुबान ॿाहिरि कर त मां मोहम्मद तुंहिंजी ज़ुबान खे चुमी ॾियां मुझे महबूब करीम सोने हुसैन जी ज़ुबान ते चुमी ॾेई अर्ज़ कई मुंहिंजा मालिक मूंखे हुसैन ॾाढो प्यारो आहे मुंहिंजा मौला मुंहिंजे हुसैन सां तूं बि प्यार फरमा जिन जो हुसैन सां प्यार आहे मुंहिंजा मौला तिन सां बि प्यार फरमा जिनके हुसैन जो दर्दा जेके हुसैन सां मोहब्बत कनि था मुंहिंजा मौला तूं बि उन्हनि सां मोहब्बत ऐं प्यार फरमाए जा हिकिड़े ॾिहाड़े मुंहिंजो हबीब मदीने जे बाज़ार मां पियो अचे कुझु ॿार रांदि पे कुॾिया बोल रांदि पे कुॾिया त हिकिड़े ॿार ते नज़र पई मुंहिंजा महबूब जल्दी विया भाकुर पाए पेशानी ते चुनी ॾिनऊं सुहिणे अबू बकर सिद्दीक़ पुछियो सोना कहिड़ो ख़ुशि नसीब ॿार आहे कंहिंजो आज खे चुनी था ॾियो फरमायूं अबू बकर हिन खे मूं ॾिठो आहे त हुसैन सां मुंहिंजी घणी मोहबत अथसि मुंहिंजा प्यारा जेके ॿार जी हुसैन सां मोहबत आहे त उहो महबूब जो महबूब बणिजी थो वञे असां तव्हांखे बि हुसैन सां प्यार आहे इंशाअल्लाह ॿिन्ही जहाननि में बेड़ो ई पार मुंहिंजे महबूब अंगल सठा हुसैन जा हुसैन सिर्फ़ महबूब खे न अल्लाह जो बि प्यारो हिकु दफ़ो मदीने जा साईं नाश्ते जे टाइम ते खातून जन्नत जे घर आया सोन हुसैन बि वेठो आहे हसन बि ॾिना फरमायूं शहज़ादो नाश्तो कयो आहे जी नाना अॼु मल त करे ॾेखारे ॾिसो केरु थो मल मारे भई शहज़ादा उथिया हज़रत अली साईं वेठो आहे खातून जन्नत वेठी आहे मदीने जो साईं वेठो आहे ॿई शहज़ादा भाकुर था पाइनि थोड़ी देर न गुज़री त मदीने जे साईं फरमायो हुसैन हीअं हसन खे जाठोणी कहिड़ा हीअं कहिड़ा हीअं मल विढ़बी आहे महबूब मल जा पुर हुसैन खे सेखारण लॻो त खातून जन्नत जे अखियुनि में पाणी अची वियो बाबा तव्हां हा इमाम हसन खे सेखारिया बाबा इमाम हुसैन नंढड़ो आहे उनखे मल सेखारियो नंढड़े जी दिलि ते सदमो ईंदो वरी तोॾे न ईंदा नंढड़ो ॿार प्यार जो आहे बाबा नंढड़े जी दिलि शिकन थी पवंदी तव्हां हुसैन जो पासो खयो हसन जो छाजे लाइ था खणो मदीने जे साईं फरमायो फातिमा हुसैन जो पासो रब खयो बीठो जॾहिं शहज़ादा मल विया त रब जिब्राइल खे मोकिलियो त वञो हुसैन खे मुंहिंजे पारां मल जा गुर सेखा रब हुसैन जी मदद थो करे मां हसन जी न कयां मां हसन जी मदद थो कयां रब हुसैन जी मदद थो करे इहे अंगल सभु मुंहिंजे मुस्तफ़ा अल्लाह अकबर तो जंहिंजो जेॾो शान जंहिंजो जेॾो नाज़ ख़ुदा वरी उहो ई आज़माईंदो आहे अल्लाह फरमायो हुसैन तुंहिंजा नाज़ मुस्तफ़ा बर्दाश्त कया एॾा नाज़ कंहिं बि बचे जा कंहिं नाने बर्दाश्त न कया मूं बि कया तुंहिंजे नाने बि कया हाणे हली आहे करबला जे मैदान में इश्क में थोरो आज़माए यज़ीद जो झेलो त ज़ाहिर हो असल में ही इश्क जो मुक़ाबिलो हो मैदान मोहब्बत जो मुक़ाबिलो हो
मुझा प्यारा दोस्तों, जे वक्त में इमाम हुसैन पंहिंजा बच्चा ॿार वठी करबला जे मैदान में आयो, आज़माया त इलाही खे आई। इब्राहिम खलीलुल्लाह खे बि रब आज़मायो इस्माइल अलैहिस्सलाम जे मामले में, मगर इस्माइल ईअं थिया त जीअं इब्राहिम खे आज़माइनि थे तोखे न। अली अकबर बि गॾु हुजे त असगर नंढड़ो बि गॾु हुजे, सकीना नंढड़ी बि गॾु हुजे, ॿार बच्चा सभु गॾु हुजे। अॼु मैदान करबला में तोखे आज़माया, अहिड़ो आज़माया जो क़यामत खां वठी तो ताईं अॼु ताईं मूं कीअं कंहिंखे बि ईअं आज़मायो न आहे। इब्राहिम खलीलुल्लाह हुसैन इस्माइल खां पुछो हो त पुट जे राज़ी आहे त हलूं, न त ढकी भली वापसि हलिया हलूं। इस्माइल चयो हो त ए मुंहिंजा रब जमंदे तूं पंहिंजे नाने जी हंज ॾिठी, पंहिंजे बाबे जा सजा ॾिठा, उन्हनि जे सीननि ते तूं सवारियूं कयूं, उन्हनि जे कुलनि ते तूं सवारियूं कयूं। ऐं हुसैन तोखे कॾहिं बि दुख न पहुतो। अॼु मां रब तोखे आज़माए थो, जेकॾहिं राज़ी आहीं त ठीकु आहे, न त ढकी भली। मुंहिंजे हुसैन सुहिणे रब खे अर्ज़ु कयो, मुंहिंजा मालिक मिठा, अॼु मां राज़ सम्झो आहियां त मुंहिंजो महबूब जॾहिं बि मूंखे चुमियूं ॾींदो दुआ घुरंदो, अल्लाह मुंहिंजे हुसैन खे सब्र बि ॾिजे, अजर बि ॾिजे। अॼु सम्झी वियो आहियां त हिन मैदान जे लाइ त मुंहिंजे नाने मोहम्मद दुआ घुरियो। ऐं मुंहिंजा मालिक, मां इंसान ज़रूर आहियां, मुंहिंजा मालिक नाज़म जो पलियल ज़रूर आहियां, मगर तो रब जी रज़ा ते राज़ी आहियां। जीअं वणे तीअं मूंखां इम्तिहान वठ मुंहिंजा मालिक मिठा। अॼु जीअं आज़माइणो आहे तीअं आज़मा। कुंभार जे दुकान तां जॾहिं को दिलो मट ख़रीदींदो आहे ठुकाए खणंदो आहे। अॼु मां हुसैन खे इश्क जे मैदान में भली ठुकाए खण। हुसैन सोच, शदीद इम्तिहान आहे, सख़्त तरीन इम्तिहान आहे। अली अकबर साम्हूं तड़पंदो, इब्राहिम जे अखियुनि ते पती बदल ही, तोखे पती बदल जी इजाज़त न आहे। अखियूं खोले पंहिंजे पुट खे ॾिसंदे, कासम घोट खे ॾिसंदे, पंहिंजे साथियुनि खे तड़पंदे ॾिसंदे, सकीना जी ज़ुबान उन खां ॿाहिरि निकिरी ईंदी ॾिसंदे, अली असगर झोली में तड़पंदो शहीद थींदो अखियुनि सां ॾिसंदे। मुंहिंजा मालिक, मां राज़ी आहियां, जीअं आज़मा तो आज़मा, जीअं तोखे इम्तिहान वठिणो आहे तीअं इम्तिहान वठ। कचहरी हले पई, ओचितो हुसैन मोहर मदीने जी कई। मुंहिंजा मालिक थोरी महलत ॾे, मां पंहिंजे नाने खां दुआ वठां। इम्तिहान वाकई सख़्त आहे, पेर हली वेंदा, धरती धुमंदी, आसमान रोई विझंदो, जबल हिली वेंदा, वण ॾरी वेंदा, जिन्हनि में मातम पइजी वेंदो। मौला वाकई वॾो सख़्त तरीन इम्तिहान आहे, पर मूंखे थोरी महलत ॾे। मदीने में मोहर करे दुआउनि जी ज़रूरत आना करबल खे वसाइण कम मुंहिंजो। दुआउनि जी ज़रूरत आना करबल खे वसाइण कम मुंहिंजो। सिरनेज़े ते धड़ करबल में क़ुरान ॿुधाइण कम मुंहिंजो। सिरनेज़े ते धड़ करबल में क़ुरान ॿुधाइण कम मुंहिंजो। दुआउनि जी ज़रूरत आना करबल खे वसाइण कम मुंहिंजो। करबल खे वसाइण कम मुंहिंजो। मुंहिंजा नाना अॼु इम्तिहान ॾाढो सख़्त आहे। नाना अॼु हथ खणिजां, नाना जी निगाह रहमत फरमाइजां। अॼु मुंहिंजे लाइ सब्र जी दुआ पियो घुरजां। इश्क जे दरिया में बेड़ो हलाए केर केर। इश्क जे दरिया में बेड़ो हलाए केर केर। पीर कामिल खां सिवा लहरियूं लंघा केर केर। पीर कामिल खां सिवा
अज लहरियूं लंघा केर केर पिटाई तो फरमाते पर अंगार मदफो बरम हिकड़ा बारह बारिया जा दूधे मुझ दुखन वरी लुहारन मेरे रखा मचते मुझे हुसैन साईं अर्ज कयो नाना जंहिंजो मुर्शिद कामिल हूंदो आहे लहर न खोलो दो नाना मुंहिंजो मुर्शिद तूं अचो तुंहिंजो नवासो तुंहिंजो मुरीद अॼु पंहिंजो कुलम जो सवार अॼु तुंहिंजे सीने ते सुणण वारो हुसैन करबला जे मैदान में अज़ीम इम्तिहान खां गुज़रण वारो आहे नाना मुंहिंजी पारत हुजे मूं ते निगाह करम फरमाए जो नाना मां आख़िर इंसान आहियां जॾहिं सकीना जी सुकल ज़ुबान ॾिसंदुसि जॾहिं अली असगर जो तड़पण ॾिसंदुसि नाना हज़रत अली अकबर 18 सालनि जो नौजवान पुटु साम्हूं कुसबो नाना उन वक़्तु मुंहिंजे लाइ सब्र जी दुआ घुरजां इब्राहिम खलीलुल्लाह अखियुनि ते पटी ॿधी हुई तो इस्माइल अलैहिस्सलाम जा पैर हथ ॿधाई हुई मुंहिंजा प्यारा नाना अॼु मूंखे हथ ॿधणा पैर ॿधणा न आहिनि अॼु मां पंहिंजे अखियुनि ते पटी बि नथो ॿधी सघां इम्तिहान सख़्त मुंहिंजा नाना पारत हुजे मुंहिंजो हुसैन तो फरमाए सब्र त हुयो बाऊं मूंसां गॾु हुयूं पर करबला जे मैदान में कुझु अहिड़ा मंज़र साम्हूं आया मुंहिंजे पेरनि हेठां ॼण धरती निकिरे पई जबल हिली विया आसमान दाहूं कयूं अर्श ख़ुदा जो हिली वियो वण लुॾी विया जानवरनि दाहूं कयूं मुंहिंजा प्यारा दोस्तो जंहिं वक़्त में मुंहिंजे सुहिणे हुसैन जे आदो हज़रत इमाम हसन जो पुटु कासिम घोट जंहिंजी मंगणी हज़रत सकीना सां थी चुकी हुई ॻाल्हि पकी थी चुकी हुई जंहिं वक़्त में कासिम घोट साम्हूं आयो ओ मुंहिंजा चाचा अॼु इजाज़त ॾे त मां पहिरीं तोता क़ुर्बान थियां मुंहिंजो सुहिणो हुसैन सब्र बि करे थो चवे थो ओ मुंहिंजा प्यारा कासिम घोट मुंहिंजे सोणे भाउ हसन जी ख़्वाहिश हुई त तुंहिंजी शादी सकीना सां थिए पुटु हे काफ़िलो अल्लाह जे हवाले तुंहिंजे हवाले आहे मां पंहिंजे पुटनि सूदो शहीद थो थियां हे काफ़िलो मदीने पहुचाए ॾियां सकीना सां शादी कजे त मुंहिंजे हसन भाउ जा रूह ख़ुशि थी वञनि हज़रत कासिम घोट थो अर्ज़ करे चाचा मां हिकिड़े ॼारे बाबे सां अकेलो वेठो होसि त मुंहिंजे बाबे साईं मूंखे हिकिड़ो तावीज़ ॾिनो हो पुट कासिम हे तावीज़ वठ पुट संभाले रखजां जॾहिं ॾुखियो ॾींहुं अची वञे तॾहिं ही तावीज़ खोले पढ़जां चाचा अॼु करबला जे मैदान में जंग जा नकारा वॼा आहिनि अॼु तुंहिंजे बचड़नि जो वारो अची वियो आहे चाचा अॼु तुंहिंजे सिर ते भारी इम्तिहान अची वियो आहे दिल चयो कासिम कॾहिं तावीज़ बाबे जो पढ़ंदे अॼु जो मूं तावीज़ खोलियो आहे तावीज़ खे पढ़ां हुन में अखर इहे लिखिया पिया आहिनि मुंहिंजा कासिम पुटु हिकिड़ो ॾींहुं करबला जे मैदान में ईंदो त मुहर्रमुल हराम जो ॾींहुं हूंदो जुमे जो ॾियारो हूंदो मुंहिंजे भाउ हुसैन ते सख़्त ॾियारो अची वेंदो मुंहिंजो भाउ वॾे इम्तिहान खां गुज़रंदो कासिम घोट मुंहिंजे हुसैन जा नाज़ तो न ॾिठा असां ॾिठा त कहिड़े नाज़नि जो पलियल हुसैन आहे पुटु उन ॾिहाड़े अली अकबर खां अॻु में शहीद थिजां अली असगर खां अॻु में शहीद थिजां पुटु पहिरीं कुर्बानी ॾेई मां हुसन जे रूह खे ख़ुशि कजां मां तोखे मुबारक बि ॾींदुसि हार बि पाराईंदुसि मुंहिंजो नालो रोशन कजां मुंहिंजो सोनू हुसैन ख़त ॿुधी करे भाकुर पाए थो फरमाए लेवो यारा अॼु लंबी पई जुदाई कासिम घोट मदीने मां निकिता हा त चाचे सां गॾु मुरीदनि जूं दावतूं खाईंदासीं मां चाचे सां गॾु कूफो घुमी मोटी ईंदासीं
पुट मां छा कयां लिखियूं जिनी जे तिरियूं लोह कलम में अॼु उन्हनि ओतरियूं घरियूं घारण पेयूं लिखियो जो निराण में सो अंग कियारी कीअं थिए हाणे पारियो वेठी पार जेको लाल में लिखियो लोह में कसम घोट आ खुश हाथ दावतूं खाई मोती मोती नासी पुट हे इम्तिहान अल्लाह जे तरफ़ां अची वियो आहे मां हुसैन छा थो करे सघां त कासम घोट भाकुर पाए अर्ज़ थो करे चाचा गम न कर जेसीं असां आहियूं तेसीं तुंहिंजा बच्चा मैदान में न लाहींदासीं मुंहिंजो हुसैन पुठी थो ठपरे पर उन वक़्तु को हुसैन खां पुछे हो त तुंहिंजी दिलि ते छा गुज़रे हो अल्लाह अकबर धरती धुबी वई हुसैन हिकु दफ़ो मुंहिंजा प्यारा लफ़्ज़ में अची वियो कासम घोट खे रवान कंदे अञा जी ख़बर आई पोरो हुसैन 56 साल जी उम्र जो हुसैन हज़रत कासिम घोट जो लाश खणी खेमे जे पासे में थो रखे त अली अकबर घोड़े ते सिभिरियो ते हाथ थियो बीठो आहे बाबा इजाज़त ॾे त मां वञा हज़रत इमाम हुसैन तो फरमाए पुट तुंहिंजी सूरत मुंहिंजे नाने मोहम्मद जहिड़ी आहे ये यज़ीदी बेअदबन तुंहिंजो अदब कोन कंदा तूं मुंहिंजे नाने जी निशानी आहे घर तंबो में वेहे ये ज़ालिम बेअदबन खे कहिड़ी ख़बर त रसूलुल्लाह जी सूरत थी अचे पई प्यारा अली अकबर तूं न वञ मां थो वञा तो न नाने मोहम्मद जी सूरत आहीं तोखे तीर लॻंदा भाला नेज़ा लॻंदा मत नानो मोहम्मद डोरा पा दे हुसैन मुंहिंजी तस्वीर खे ईअं बेअदबन जे हवाले छो कयई अली अकबर जी अखियुनि में पाणी अची वियो बाबा मां तुंहिंजो हलाली पुटु आहियां क़यामत जे ॾियारे नानो मोहम्मद डोरा पा ॾींदो बाबो अली न निहारींदो ख़ातूने जन्नत न निहारींदी तव्हां अली अकबर जवान शाबत तुंहिंजी जवानी खे पोड़ो हुसैन करबला में मोकिलियई पाण तंबू में वेही रहियो हुई न मुंहिंजा बाबा मूंखे माण्हू खिलाइणा न आहिनि मुंहिंजा प्यारा दोस्तो भाकुर थो पाए बाबा इजाज़त ॾे अॼु मां बि इन ई जाइ ते वेंदुसि हज़रत इमाम हुसैन भाकुर थो पाए 18 सालनि जे नौजवान पुट खे ॿई पीउ पुट भाकुर पाए मुंहिंजा प्यारा सफ़र जी इंतिहा हुई पर दिले नाशाद का गम कोई दिले नाशाद ही जाने गमे औलाद कोई साहिब औलाद ही जाने गमे औलाद कोई साहिब औलाद ही जाने अञा मुंहिंजा प्यारा हज़रत अली अकबर जा भाकर हुसैन जा भाकर अली अकबर में तो ओके उशगार दी हज़रत अली असगर रुनू अली अकबर रुनू सुनो हुसैन तो पूछे अली अकबर पुट छाजे ला उशगार तो नहीं जिन्नू त नाही करबला में तीरन तलवारुनि जा चमका ॾिसी फिजी वियो आहे न मुंहिंजा बाबा हुसैन हाणे जो हाणे बीबी सुगरा यादि अची वई जॾहिं असां मदीनो पे छॾियो उठ पे पलाणा हो बीमार बुखार में हुई केतिरी देर त असांजे पे निहारी असांजो काफ़िलो हलियो पाण इहे चवंदी रही सरतियूं आई वञोरी वञोला मुंहिंजोरी लेख लखनि से मुंहिंजोरी लेख लखनि से सरतियूं आई वञोरी वञोला मुंहिंजोरी लेख लखनि से मुंहिंजोरी लेख लखनि से ओहे दो शहर दरबार जोला मेर मिस्कीन जी मंजूरी मंजोला मुंहिंजोरी लेख लखनि से मुंहिंजोरी लेख लखनि से
में रोईंदी रही मूंखे चवंदी रही अदा अली अकबर जल्दी मोटी अचिजो मूंखे अकेलो छॾियो पिया वञो दावतूं खाई दौरो करे मोटिजो बाबा अॼु असां त जेॾा वञूं पिया कासम मोटी न आयो हुर मोटी न आयो चाचो अब्बास अलमदार मोटी न आयो बाबा हुसैन अली अकबर बि ओॾा ई संभरियो आहे अली सुगरा वाहू पई निहारींदी रस्ता पई निहारींदी तम तूं मोटी दुनिया में अचन पर कोन आया साॻिया मोहर बसदोरा साॻिया मोहर बसदोरा आया पर पाणा अञा कोन आया पाणा अञा कोन आया विया काफ़िले खे कतारे काल करबल दे उठड़ा उथारे विया काफ़िले खे कतारे काल करबल दे उठड़ा उथारे आंदो पैगाम भेदल पखिन परा पारा अञा कोन आया पारा अञा कोन आया रहियो कोई न कैसा वञा मां भॻा भेरा अञा कीअं रहां मां भॻा भेरा अञा कीअं रहां मां ओ साॻिया सावण सियारा अचन पर पारा अञा कोन आया अञा पारा कोन आया सूरन संदोहान के हो साॻिया सिज पिया उभरन लहन परा पारा अञा कोन आया यतीमारुन कई मोकिलाणी छॾे वतन करे बेगाणी अखियूं दर्दन भरियूं दग ॾिसन पर पाणा अञा कोन आया मुंहिंजा प्यारा दोस्तो हज़रत अली अकबर जी इजाज़त जेको हुसैन खां पुछे हा त 18 साल जे नौजवान पुट खे मक़तलगाह में कीअं मोकिलिबो आहे जेसि ताईं अली असगर पे वियो हुसैन मुंहिंजा प्यारा ओॾे पियो निहारे हज़रत बीबी सकीना पई निहारे ज़ैनब पई निहारे मुंहिंजा वीर दोस्तो हज़रत इमाम हुसैन आवाज़ पियो ॾे लेवो यारा रब दे हवाले अॼु लंबी पई जुदाई फिर मिलांगे किस्मत ने घर मिला दिया मुझे उसने निहारे तो हज़रत अली अकबर नौजवान तीरन तलवार के पारसन में वेझी रहियो हो मुंहिंजा प्यारा हेॾा तीर आया तलवारूं ने भाला लॻा ओचितो आवाज़ आयो ऐ मुंहिंजा बाबा हुसैन रसूलुल्लाह जी तस्वीर घोड़े तां किरी रही आहे बाबा पांच माली अकबर खे संभाल मुंहिंजा प्यारा सुबुह खां हुसैन लाशा पियो खणे कननि ते ॿार पइजी वियो आहे अखियुनि ते उठा थी वई आहे ख़बर कान पई पए त अली अकबर किथां पियो आवाज़ ॾे जानवर पे घुमिया ओ जानवर अॼु ॿिया त कोन्हे मुंहिंजी मदद कयो अली अकबर ॾेखारियो मुंहिंजो अली अकबर किथे आवाज़ ॾे पियो जानवर चवनि पिया सोना हुसैन हलिया तुंहिंजो 18 सालनि जो नौजवान पुटु हेॾा तड़पी रहियो आहे 56 साल जो हुसैन जो तलवार कारा दाढ़ी मुबारक जा वार कारा मुछ मुबारक जा वार कारा मथे जा वार कारा अली अकबर जे मथां अची बीठो आहे अखियूं खोले मिटी हटाए जुल्फ सफ़ा पियो करे पंहिंजो बरमा सर तो उठाओ खाक से रुखसार भर गए तो हसरत हुसैन को प्रयास कर गए अली अकबर आखिरी बोलियो तो बोल अली अकबर क्यों खोल
मोकिलिया तुंहिंजे अमर तोखे यादि करे रहिया पुट अॼु अखियूं खोल सर तो उठाओ खाक से पुट रुखसार भर गए वाह हसरत हुसैन को बेआस कर गए अज पुरो खड़िल सजन पैदा सारिया गिलन ता तोड़न जूं बूबू बस न कन संदीस के प्रियल अज लोक बिठे ही न लहे हजरत इमाम हुसैन पत्थर सबर जो दिल ते रखियो अली अकबर जो तीर छिके जो कढाई खून जो फारो निकतो हुसैन जा तो तलवार गम में अच्छा थी हिकिड़ो वार कारो न रहियो तो तलवार अच्छा थी अली अकबर के खणे पियो पर मुंहिंजा प्यारा सुबुह जो ॾुखायो खणे तो अली अकबर खजे कोन तो त सदे थो करे आए तो जनाज़े में शरीक थियण वारो आए को अली अकबर जो कवदी थियण वारो आए को अली अकबर खे खणाइण वारो मुंहिंजा प्यारा किथां सजना आयो त पास अलमदार जेको शहीद जो पियो शहीद जीअरो आहे ॿई ॿाहूं कचूं पयूं आवाज़ आयो त हुसैन मां आया पर मुंहिंजो ॿई ॿाहूं कोन्हे मां शहीद जो पियो आहियां आवाज़ आयो हुसैन हिम्मत न अली अची वियो आहे मोहम्मद मुस्तफ़ा अची वियो आहे खातून जन्नत अची वई आहे हसन मुस्तफ़ा अची वियो आहे अली अकबर जा कंधी अची विया आहिनि पुट ग़लती न कर बाक़ी थोरी देर आहे हुसैन गम न कर असांजी झोली भाकर में अचण वारो आहीं हज़रत इमाम हुसैन अली अकबर खे कयो कुल्हे ते खणी पियो अचे अच्छा वार सकीना न पई सुञाणे त केरु पियो अचे कारे वारनि मां अच्छा वार बाबा असांजो अली अकबर किथे आहे पुट जिते कासिम घोट वियो जिते अब्बास अलमदार वियो उते अॼु अली अकबर पहुची चुको आहे मुंहिंजा प्यारा दोस्तो सकीना दर ते वेही रही आहे मुंहिंजो मक़सूद हुसैन अली अकबर खे हवाले करे कि मोड़ ते तो फरमाए त वॾो इम्तिहान मुंहिंजे लाइ कॾहिं आयो जॾहिं मां पटको ॿधो चेल ते पटको ॿधमि घोड़ो बिल्कुलु अॻियां बीहारियमि सकीना जी मुंहिंजे बाबा केॾा पुट ओॾे थो वञा जॾहिं अली अकबर भाउ वियो ओॾे थो वञा जॾहिं कासिम घोट वियो ओॾे थो वञा जॾहिं अब्बास अलमदार वियो बाबा मां सकीना खे अकेलो कीअं छॾे वेंदे राति जो तुंहिंजे सीने ते सुम्हण वारी सकीना बाबा अली अकबर बि चई वियो त मोटी थो अचां कासिम घोट चई वियो त मोटी थो अचां अब्बास अलमदार चई वियो त मोटी थो अचां बाबा तोॾे ओॾे रुख कयो आहे मुंहिंजा प्यारा हज़रत सकीना खे बेबी ज़ैनब अंदरि खणी वई आहे अखियुनि जा लुड़क उॾे थी पुट हिन वक़्तु बाबे खे दिलासो ॾे बाबो सुबुह खां वठी ॾुखायल आहे ॾुखनि चेल भॼी विधी आहे हुसैन अल्लाह जे इम्तिहान में पुट कुझु कोन थो पर दिलि में सुराख बची विया आहिनि को अॼु दिलि हुसैन जी ॾिसे त ज़ख़्म थी विया आहिनि पुट अॼु बाबे जी दिलि न हार अॼु बाबे जा लुड़क उघ बाबे खे रवान हली कर सकीना वरी निकिरी आई आहे बाबे जे लिहारे ॿार थी फरमाए बाबा मारो आहे कोन थी बाबा जे दिल में पत्थर ॿधो आहे बाबा मां सकीना ने लिहार बाबा अॼु मां सकीना दिल ते पत्थर ॿधी आई आहियां बाबा वॾी दिल कर मां थी तुंहिंजे चेल जो पटको ॿधां मां थी तुंहिंजे पटके खे संवारियां बाबा मां तुंहिंजी न्याणी आहियां मां हिमत न हारी आहे उन वक़्तु हुसैन खां को पुछे त न्याणी जे वक़्तु साम्हूं आई हुई हुसैन तुंहिंजे हथ जे दिल ते को हथ रखे हा त छा गुज़री रहियो हुसैन वेही रहियो आहे मासूम न्याणी खे भाकुर थो पाए मुंहिंजा प्यारा भाकुर में हुसैन सब्र जो जबल बनियो पियो पर नीर वही हज़रत सकीना जा नीर वही पिया आरियाणियूं दर ते बीठियूं मुंहिंजा प्यारा पीउ धीअ जो को प्यार ॾिसे हा
एक बेके बई दिलासा दिल बाबा रोन मां सकीना मासूम दुआ थी घुरा बाबा रोए जाना मां भी नथी रो मुझा प्यारा दोस्तों हुसैन भाग कठियो अखिन के हेडे ओडे तो करे त सकीना के न दिसो ताण घोड़े ते वेठा घोड़ा शाबस की हम इम्तिहान जे वॾो मरण अची वियो मासूम न्याणी ॿाहिरि निकिरी आई अॼु मता मुंहिंजी दिलि टुटे मता आख़िरी मरण में हुसैन ना पास थी वञे घोड़ा शाबस हल घोड़ो मुंहुं ज़मीन ते रखी नीर पियो आहे हुसैन चोट घोड़ा कॾहिं चाबक मुंहुं न तोखे हयो अॼु चाबक हण जी ज़रूरत पेश न अचे घोड़ा जल्दी करे दात इम्तिहान सकता मूंखां पुट मुंहिंजी दिलि ते छा गुज़री रहियो आहे त घोड़ो यकदम पोइ ते निहारे हुसैन मां जी छुरी इब्राहिम वारी जीअं अॼु मां मजबूर आहियां ओ छुरी इस्माइल जो कंदो न थिए कचो इब्राहिम कांवर में पत्थर ते छुरी खे हयो पत्थर टुकर थी वियो पुछई ओ छुरी इस्माइल जो कंदो त नाज़का छो नथी कटे पत्थर तोड़े पई छुरी चयो त इब्राहिम मां मजबूर आहियां रब थो चए त ख़बरदार न कटजा तूं ख़लील थो चवे त कट मां कंहिंजी मञा हुसैन तूं थो चवी हल पर पोयां सकीना बाहूं मजबूर थी आहे घोड़ा तरस जा मां बाबे जो दीदार कयो पछाड़ी घरियूं आहिनि घोड़ा अॼु असांजो निमक पाणी मल्हा अॼु बेवफा न जा बाबे खे जल्दी न खणी वञ अॼु बाबे जो दीदार कंदुसि तरस इज़राइल ते तर बाबे जो दीदार रे मैनू तोर मुभाले दे खुद जान हवाले कर दे सो इस जान दबान के हाले दे हज़रत इमाम हुसैन पोइ पे निहारे तो वफादार घोड़ो तरंदो अहल बैत जे घराने जो घोड़ो वफा में मजबूर हुसैन मां छा कयां पोयां सकीने जा मासूम आवाज़ अचनि घोड़ा तोरो रुख बाबे जे बाबे खे ॾिसी जी भरे वठां पोइ त वरी न रचे या न तरस त मां मासूम न्याणी पंहिंजे बाबे खे ॾिसी वठां आसमान वञो जबल थरथले में थी विया वण लुॾिया जानवर में दाहूं कयूं मलाक मथां निकिरी आया हूरूं गुलमान जन्नत जा दरियूं दरवाज़ा खोले मंज़र ॾिसी गम में छाइजी विया मुंहिंजा प्यारा दोस्तो अॼु अजीब नज़ारो आहे मुंहिंजे हुसैन जो इम्तिहान तमाम सख़्त मराहिलनि में आयो मगर मुंहिंजे सोने हुसैन पोइ ते कदम न रखियो मुर्कंदा अॻिते हलंदा विया मुंहिंजा मालिक मिठा जीअं आज़मा अॼु आज़मा मूंसां बि मुर्शिद कामिल कंदा मदीने जो घोट कंदा मुंहिंजा मालिक मिठा मूंखे सब्र अता फरमा इम्तिहान अहिड़ो हुसैन तो फरमाया मूंखे इम्तिहान हिला हुसैन घोड़े तां हेठि नथो मुंहिंजा प्यारा न लहे हा क़यामत ताईं जंग खुटे कोन हा मगर रब फरमायो हुसैन अॼु अहिड़े जल्दे जोश में आयो आहे कुल यज़ीदी कटिजी वेंदा मुंहिंजा प्यारा इम्तिहान जो मक़सदु हल थी वियो रब हिकदमि आजानू ॾियारियूं त हुसैन खे मूंसां मोहबत आहे न बच्चा यादि न घरवारी यादि आहे न को ॿियो कोई यादि आहे हुसैन खे मां रब यादि आहियां यकदमि रब बागू ॾियारियूं हुसैन खे नमाज़ यादि यज़ीदनि खे कहिड़ी ताक़त जे ज़ोर सां जे इश्क जे ज़ोर में हुसैन विड़ी रहियो हो ख़ुदा जो कसम शाम ताईं हिकु यज़ीदी बि नज़र न अचे हा पर बागू जो आयो रब यादि आयो हुसैन जो पहिरीं फर्ज़ अल्लाह जो पहिरीं फर्ज़ अल्लाह जो ध्यान में तलवार विझी पाण घोड़े तां हेठि लथा अल्लाह जो फर्ज़ अदा कयां मुंहिंजा प्यारा घोड़े तां लथा शिमरी ॾेई न आयो पाण फरमायूं शिमरा ख़बरदार हथ पलीद परे थी भी तुझे मारण जो मां हुसैन न आहियां पर मां अल्लाह जे इश्क में मजबूर आहियां मूंखे सिर ज़मीन ते झुकाइण ॾे पता रब दौरा तोड़े त हुसैन आख़िरी नमाज़ क़ज़ा करे आयो आख़िरी नमाज़ क़ज़ा करे आयो आहीं अॼु परे हथ सिर सेके में रखी हुसैन अर्ज़ थो करे मुंहिंजा मौला
अज पीण जे लाइ पानी कोन्हे वज़ू पंहिंजी जाइ ते मौला अॼु तयम मुंहिंजे लाइ बि साफ़ मिटी न आहे जेॾां तूं हथ ढिगेरिया त किथे कासिम जो रत आहे किथे अली अकबर जो रत आहे ज़मीन करबला पर फातिमा के फूल बिखरे ज़मीन करबला पर फातिमा के फूल बिखरे शहीदों की बरकत से ये पूरा जंगल महकता है मौला अॼु सॼी मिट्टी रत मां भरी पई आहे मुंहिंजा मौला वज़ू करे कई आशिकल नमाज़ूं पढ़ियूं तयम्मुम करे कई आशिकल सजदा कया अॼु इश्क शहादत वारे रत जे मिट्टीअ सां अॼु हुसैन तयम्मुम करे तुंहिंजी इश्क जी नमाज़ अदा करे रहियो आहे मौला अॼु हुसैन जो सजदो क़बूल करे हुसैन जे सदके नाने मोहम्मद जी उम्मत जो बेड़ो करे अली असगर की शहादत जे सदके मुझे नाने मोहम्मद जी उम्मत जा ॿार पढ़ता थई अली अकबर जवान पुटता थई मुंहिंजा प्यारा हुसैन सजदे में मदीने जो साईं हली आयो हुसैन शाबस हुजई पुट असांजे चुमिन जी तो लज रखी भरम रखियो फातिमा मथा जी बीठी आहे हुसैन शाबस लख मुबारक हुजई मुंहिंजे हिंदोरनि जी लज रखी मुंहिंजे लोलनि जी पुट लज रखी अॼु सभु नबी तोखे शाबास ॾियण आया आहिनि अॼु सभु वली तोखे शाबस ॾियण आया आहिनि हुसैन सजदे में आ सुभान रब्बियल आला मुंहिंजा नाना उहो ॾींहुं यादि आहे जॾहिं तुंहिंजे पुठीअ मुबारक ते मूं सजदो कयो मुंहिंजी रज़ा जे लाइ तो 72 फेरा सुभान रब्बियल आला चयो मुंहिंजा नाना अॼु उहे अहसान लाहिया पियो मूंखे तुंहिंजूं तस्वीरूं यादि आहिनि मुंहिंजा अंगल सथा हुई मूंखे यादि आहिनि नाना अॼु 72 ॼणा हिकु हिकु तस्वीर जे बदिले हिकु हिकिड़ो जुहान कुर्बान कयो वेठो आहियां नाना हुन हिकु सजदे जे बदिले अॼु इश्क जो सजदो करे रहियो आहियां सुभान रब्बियल आला सुभान रब्बियल आला अॼु हर शइ जी तवज्जो हुसैन ॾे पर ख़ुदि ख़ुदा जी तवज्जो बि हुसैन ॾे रब पाण पियो फरमाए महबूबा मुबारक हुजनि तुंहिंजो हुसैन जी इम्तिहान में कामयाब थी वियो आहे अरे सजदे तो रूने किए इसका नया अंदाज है हुसैन ने वो सजदा है किया जिस पर खुदा को नाज है अल्लाह से मुझे सोने हुसैन के इम्तिहान में आजमाए कामयाबी अता फरमाई ऐं रब करीम वाइदो कयो मुंहिंजा मुस्तफ़ा तुंहिंजे बचन जो शान त वधी रहियो तुंहिंजे घराने जो शान त वधी रहियो क़यामत ताईं जेके इन्हनि जा ज़िक्र मल्हाईंदा इन्हनि खे यादि कंदा टेकियूं लाइ इन्हनि जूं ख़ैरातूं कंदा उन्हनि जा बि बेड़ा पार तुंहिंजे उम्मत जे बख़्श जो ज़रियो बि बणिजी पियो इन्हनि सां जिन जो प्यार उन्हनि सां मुंहिंजो प्यार आहे जेके इन्हनि जे ज़िक्र में वेंदा ॿुधंदा ॿुधाईंदा तुम ते मुंहिंजे रहमत जो वसकारो हूंदो इन जे करे चवंदा आहियूं कुल वेझड़ा थी वे हो वसंदो ककर हुसैनी कुल वेझड़ा थी वे हो वसंदो ककर हुसैनी टीका बगाल काने अॼु हलंदो ज़िक्र हुसैनी कुल वेझड़ा थी वे हो हलंदो ज़िक्र हुसैन आहे मना खणी मौला पुजाए मुस्तफ़ा मदीने घुराए पंहिंजे पारे में रहाए या नबी सलाम अलैका या रसूल सलाम या हबीब सलाम अलैका सलाम
अस्सलाम आए हसनैन जानाना या इलाही वास्ता जिक्रे रसूल वाले रसूल करा साजो ही सलाम कबूल साईं अल्लाह या हय्यू या क़य्यूम या रब्बुल आलमीन या अरहमर राहिमीन। जो कुछ भी नगर न्यास करो तुझा मालिक मिठा जेका खैरात थी जेको जिन सोचो जिन भी ही जलसो करायो आहे खैरात कराए उन्हनि जे तरफ़ां पंहिंजी बारगाह में कबूल फरमा बारगाह इंसान के माफ़ सलाह में कबूल फरमा। तुझा मालिक मिठा पंहिंजे प्यारे हबीब जे वालिदैन शरीफ़ैन ऐं पंहिंजे महबूब जे आल अतहार ख़ुसूसन शोहदाए करबला इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला जे दरबार में कबूल फरमा। मुंहिंजा मालिक मिठा पोइ अज़वाज मुतहरात सहाबा किराम ताबीन तबा ताबीन जे दरबार में कबूल फरमा। जमीअ मशाइख़ इज़ाम जमीअ उलमाए किराम मोमिन मोमिनात मुस्लिमीन मुस्लिमात जे दरबार में सवाब कबूल फरमा। जिन जलसो करायो आहे जेके जलसे में आया आहिनि तिन सभिनी जे अहले खाना मां जेके बि ख़ुदा बंदा अफ़राद पहुची चुका उन्हनि जी रोन खे सवाब या अल्लाह तेरी महफ़िल मचाई आहे हमेशा मचाई रही मुंहिंजा घर तर आबाद फरमा हिन धरती खे आबाद फरमा ॻोठ ॻोठण वारनि खे आबाद फरमा मुंहिंजे रिज़्क़ रोज़ी कारोबार में बरकतूं फरमा या जेके बि आया ख़ुदा बंदा उन्हनि जा घर तर बि आबाद फरमा बचनि ॿारनि जान माल ईमान सुठो सलामती में हुजनि जेॾा हिननि जा पेर तेॾा ख़ैर हुजनि या अल्लाह इन्हनि जे हर कम जो अंजाम बख़ैर फरमा या अल्लाह इन्हनि जी हर दुआ खे क़बूल फरमा। छा घुरी छा घुरूं बसि इमाम हुसैन साहिब जे ज़िक्र जे सदके शोहदाए करबला जे सदके मुंहिंजा मालिक जेका महिरबानी करे सघे असांखे महिरबानी फरमा हिते बि फरमा क़ब्र में हशर में हर जा हर हंध असांखे पंहिंजी महिरबानी फरमा दुखनि तकलीफ़नि बीमारी शामतनि आफ़तनि ज़िल्लतनि ख़्वारियुनि बदनामी अचानक मौत अचानक हादसनि खां असांखे बचा कुल जग जहान जे मुस्लमान खे बचा उम्मत मोहम्मदियत खे भरती आ जीअरनि जो ख़ैर मुमातिन जो ख़ैर शोहदाए करबला रिज़वानुल्लाह ताला अलैहिम अजमईन जी दरबारनि ते करोड़ों रहमतूं नाज़िल फरमा संदन दर्जातनि खे बुलंद फरमा संदन फयूज़ व बरक़ात में इज़ाफ़ो फरमा। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मद व आलिहि व सहबिहि मिन बिहक़्क़ि ला इलाहा इल्लल्लाह। बिस्मिल्लाह। ये कैसे